नाज़रीन, हैदराबाद में कोरोना वायरस जा 159 मरीज़ ज़ाहिर थिया आहिनि। उन हवाले सां अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर सलीम अला। जी सलीम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सेहत खाते पारां गुज़िरियल 24 कलाकनि जी कोरोना के हवाले से रिपोर्ट जारी कई वही है। उनमें 159 ॼणा वधीक जेके कोरोना पॉजिटिव थिया आहिनि। कोरोना जी जेका पॉजिटिव केसेस जी जेका शरह है वो 10 सैकड़ो थी वही है। 24 कलाकनि दौरान 1639 ॼणनि जी टेस्ट कई वई। इन हवाले से सेहत खाते जो चवणु आहे त हिन वक़्त ताईं 353 जा जेके माण्हू आहिनि उहे कोरोना सबबि पहुची थी चुका आहिनि। इन वक्त जेके फाल केसनि जो तादाद है वो 2107 ताईं पहुची चुका है। 24 कलाकनि दौरान कोरोना का मुतासिर जेके 420 मरीज़ हुआ उहे जेको आहे बिल्कुलु सेहतियाब थी ऐं पंहिंजे घरनि तरफ़ रवाना थिया आहिनि। जॾहिं त कोरोना वायरस में 2060 जेके मरीज़ आहिनि उहे घरनि में ही क्वारंटाइन थियल आहिनि। कोरोना का बचाव के हवाले से वैक्सीनेशन जो अमल भी जेको आहे वो 11 सेंटरनि ते जारी है। 24 कलाकनि में 1736 माण्हुनि खे कोरोना का बचाव जा वैक्सीनेशन जेके वैक्सीन आहिनि उहे लॻाया विया आहिनि। जी सलीम, अवां जी महिरबानी।